गुपचाणी के गोठ अलीबख्श खोखर की पोलिंग स्टेशन से छिकताण बरकरार है। पोलिंग अमल बंद कराया वियो है। JUI उम्मीदवार पारा मुखालिफ धुर से धांधली करण जो इल्ज़ाम है, जन त कें भी अणवणंदड़ वाक़े के मोलियण लाइ सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई है। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में झड़ो थियो है। पोलिंग स्टेशन से तव्हांखे गुपचाणी की सूरत-हाल का आगाह कयूं पिया। गोठ अलीबख्श खोखर की पोलिंग स्टेशन से छिकताण वारी सूरत-हाल है। पोलिंग जो अमल बंद कराया वियो है। JUI उम्मीदवार पारा मुखालिफ धुर से धांधली करण जो इल्ज़ाम हणियो वियो। कें भी अणवणंदड़ वाक़े के मुंहुं ॾियण लाइ सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। राब्तो कयो आहे गुपचाणी में मसूद ज़ंगेजो सां। मसूद ॿुधाइजो छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदो। रात गोठ अलीबख्श खोखर में मर्दनि की पोलिंग है जेका उते छिकताण वारी सूरत हाल थी वई आहे। जंहिंखां पोइ पोलिंग स्टेशन बंद 1 कलाक मुसलसल बंद थी वई। जंहिंखां पोइ DSP सदर हामिद जलबानी SHO गुपचाणी आसिफ बिचो पोलिंग स्टेशन पहुची ॻाल्हियूं करे उम्मीदवारनि ॻाल्हियूं करे पोलिंग जो अमल शुरू करायो। ॿिए पासे JUI जो उम्मीदवार फता गुपचाणी उन इल्ज़ामनि ते चयो त PP उम्मीदवार धांधली करे रहिया आहिनि। इलेक्शन अमलो बि धुर बणियल आहे। ॿिए पासे ठीक है मसूद, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।